أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم يا أيها الرسول بلغ ما أنزل إليك من ربك وإن لم تفعل فما بلغت رسالته والله يعصمك من الناس قال رسول الله صلى الله عليه وسلم بلغوا عني ولو آية أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم अल्लाह रब्बुल इज़्ज़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मुखातिब फरमायो है त ए मुंहिंजा रसूल जेको कुझु तुंहिंजे रब तोॾे नाज़िल कयो आहे दुनिया वारनि ताईं पहुचाए छॾ। जे तो न पहुचायो त ॼण त तो रिसालत जो हक़ अदा न कयो ऐं माण्हुनि खां आउं तुंहिंजे लाइ काफ़ी थी वेंदुसि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सारी ज़िंदगी इहा ई महिनत कई, इहा ई कोशिशि कई ऐं पोइ पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे हर हिकु उम्मती खे इहो चयो त बल्लिगू अन्नी वलौ आया, कि मुंहिंजा उम्मतियो जे तव्हां ॾे मुंहिंजी का हिकिड़ी ॻाल्हि पहुचे, अल्लाह जे क़ुर जी हिकिड़ी आयत पहुचे, नबी जे फरमान जी हिकिड़ी हदीस पहुचे त उन खे माण्हुनि ताईं पहुचाइण तव्हांजी ज़िम्मेदारी आहे। मोहतरम भाइरो, असां दुनिया में आया आहियूं, असांजी ज़िंदगी जो को मक़सदु आहे, उहो मक़सदु पूरो करे वापसि वेंदासीं त कामयाबी माणींदासीं। जे उहो मक़सदु पूरो न थींदो त अॻिते वञी परेशानी थींदी। इहा दुनिया जी रीत आहे। को माण्हू पंहिंजे घरों न करे थो, के कम लाइ वञे थो, बाज़ार में वञे थो, वापसि जॾहिं अचे थो जेको कमु घरां चयो वियो आहे जे उहो नथो करे अचे त घर में बि पुछा थिए थी। जे मालिक कंहिं ग़ुलाम खे मोकिले थो त उहो बि हुन खां पुछा करे थो त जे कम लाइ वियो आहे छा करे आए। त ईअं ई जॾहिं बानो वापसि वेंदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त बि सुवाल कंदो त तूं जे कम लाइ दुनिया में वियो हुए, जंहिं कम लाइ मूं तोखे अखियूं ॾिनियूं, कन ॾिना, ज़ुबान ॾिनी, एॾो सारो दिमाग़ ॾिनो, एॾो सारो वजूद ॾिनमि, हथ ॾिनमि, पेर ॾिनमि, तुंहिंजी रोज़ी जो बंदोबस्तु कयुमि, तोखे मां इज़त ॾिनी, उन जो ॿुधाए त जंहिं कम लाइ तोखे मोकिलियो हुयो उहो कमु कीअं करे आए। जे उते इंसानु कुझु कोशिशि कई हूंदी, महिनत कई हूंदी, इहो जवाबु ॾींदो त या अल्लाह जंहिं कम लाइ मोकिलियो हुई उहो कमु मां सारी ज़िंदगी कंदो रहियुमि। कंहिं न मञियो या कंहिंखे मां चयो हुन चवणु न कयो, मूं त कंहिंखे रोकण जी कोशिशि कई पर हू न रुकियो, मूं कंहिंखे नेकी जो हुकुम कयो पर न मञई, मूं कंहिंखे बुराई खां रोकियो पर हू न रुकियो। सभु कुझु पंहिंजी सफ़ाई पेश कंदो त या अल्लाह मूं पंहिंजे ॼण कोशिशि कई पर दुनिया में सुधार न आयो त पोइ ही बेऐब आहे, इन ते को बि ऐब न आहे। पर जे उते इन खे जवाबु न आयो त या अल्लाह आऊं त मसरूफ़ हुयुसि, मुंहिंजी त पंहिंजी ॿनी हुई, मूंखे त पंहिंजा बचड़ा हुया, मूंखे त पंहिंजी नौकिरी हुई, मूंखे त पंहिंजो कमुकार हुयो, मूंखे त मज़दूरी करणी हुई, मूंखे त टाइम न मिलियो, मां त हीउ न करे सघियुसि। पोइ जेको माण्हू मक़सद खे पूरो न करे सघे ऐं हिकिड़ो जेको आहे सो ज़रूरत जे पुठियां हलियो वञे त इन जहिड़ो नाकाम दुनिया में केर बि न आहे। अॼु मुआशिरे में जेके बि बुरायूं आहिनि, मुआशिरे में जेको बि बिगाड़ आहे, इन मुआशिरे जे बिगाड़ में असांजो किरदारु आहे। असांजो किरदारु कीअं आहे? मुंहिंजे साम्हूं का बुराई थिए थी, मां उनखे रोकिया ई न पियो। मुंहिंजे साम्हूं बुराई थींदी आहे, मां उनखे झलींदो ई न आहियां। मुंहिंजे साम्हूं माण्हू नेकी खां पोइ थिया आहिनि, मां उन्हनि खे चवंदो ई न आहियां। बल्कि अॼु त एतिरे क़दुरु अॻिते वधी चुका आहियूं जे माण्हू आहे, हाजी साहिबु आहे, उमिरि बि घणेई कया अथसि, हज बि कयो अथसि, पाण नमाज़ी आहे, हर 5 वक़्त नमाज़ मस्जिद में अची पढ़े थो, पर छोकिरा आहिनि घर में, धीअरूं आहिनि घर में, नोहरूं आहिनि घर में, घरवारी आहे घर में, वापसि वञी या अचण महिल न जंहिं महिल अचे थो तॾहिं उन्हनि खे चवे थो त उथियो नमाज़ पढ़ो, न वापसि वञी उन्हनि खां पुछा करे थो त नमाज़ पढ़ी अथव की न। बसि घर में वञे थो त घर जा कमकार आहिनि, पुछे थो छोकिरनि खां, पुछे थो ॿनी जो छा थियो, दुकान जो छा थियो, मज़दूरी जो छा थियो, तुंहिंजी नौकिरी जो छा थियो, तुंहिंजी क्लास जो छा थियो, हर हिकु कम जो पुछा करे थो, पर नथो पुछे त नमाज़ जो नथो पुछे। घरवारी खां पुछे थो त ॿारनि खे तयारु करे स्कूल मोकिलियो अथई की न, ॿार बीमार हुयो उनखे दवा पीआरी अथई की न, पर उन खां बि नमाज़ जी न पुछा कंदो। त दोस्तो, इहा ई शइ आहे जे अॼु मुआशिरे में बिगाड़ पैदा कयो आहे। हर बेहिसी जे पोयां उनजी बेवसी हूंदी आहे, बेवसी जे पोयां हुनजी बेहिसी हूंदी आहे। को माण्हू आहे, हाणे को नओं माण्हू चोरी सिखे थो, हिकिड़ी हिन जे जेको आहे सो दख़ल मां रुपयो कढे, हिन खे ख़बर त पइजी वई पर छॾियसि, ॿिए ॾियां वरी 2 रुपया कढई छॾियसि खणी, वरी जेको आहे सो 5 रुपया कढई छॾियसि खणी, वरी आख़िर एतिरे क़दुरु हू पइजी वियो
जे हाणे हू पंहिंजी पिस्तौल बि वठी आयो, पंहिंजो हथियार बि वठी आयो, हाणे अची हिन जे दख़ल में हथु विझई, जीअं दख़ल हिन जी खोलियई, पैसा कढणु लॻो त हिन हुनखे झलण जी कोशिशि कई त हुन पिस्तौल कढी माठ करे वे मारी न वई। अॻु में बेहिसो हुयो, हाणे बेवस थी वियो। अॻु में जे अहसासु करे हा, जॾहिं 1 रुपयो हिन कढियो हुयो, जॾहिं ही न हो तॾहिं हिनखे झले हा, त अॼु हिनखे हे ॾींहं ॾिसणा कोन पवनि हा। अॼु हिन जे साम्हूं बंदूक ऐं पिस्तौल न अचे हा, अॼु हिन जे साम्हूं हथियार न अचे हा। अॼु ही बाग़ी थी, ही माइट आहे, ही रिश्तेदार अज़ीज़ आहे, जेको बि आहे, पर इन खे अॼु ही ॾींहं ॾिसणो न पवे हा। इन एतिरा ॾींहं हिनखे झलियो कोन, उन जी सज़ा अॼु इहा मिली आहे। अॼु झलणु चाहे थो पर ही झले न पियो सघे हिनखे। अॼु ही बेबस थी चुको आहे। मुंहिंजे मुआशिरे जी बि इहा ई मिसाल आहे, मुंहिंजे मुआशिरे जी इहा ई मिसाल आहे। कल्ह ताईं असांजे मुआशिरे में ईअं हूंदो हुयो त ॻोठ जो को हिकिड़ो वॾो हूंदो हुयो, को मथे उघाड़े को ॻोठ मां मटे वञे, लठ हथ में हूंदी हुई, उनखे मथे में हणंदो हुयो त मथे उघाड़े ॻोठ मां छो मटियो आई। का शरारत कंदो हुयो त उनखे लठ मथे में हणंदो हुयो त ही शरारत छो कई आहे। पर अॼु आहे कंहिंखे मजाल, अॼु सॻे पीउ खे पंहिंजे पुट खे बि चवण जी मजाल न आहे। इन जे पुठियां बि असांजो जेको आहे सो इहो ई सबबु आहे, इहो ई असांजी ज़िंदगी जो हिसो आहे त असां जेको आहे जे अॻु में हिकिड़ो वॾो हुयो, ख़ानदान जो वॾो हुयो, क़ौम जो क़बीले जो वॾो हुयो या ॻोठ जो वॾो हुयो, असां उन जी इज़त कंदा हुआसीं, पोइ असांजा बच्चा असांजी बि इज़त कंदा हुआ, हुन जी बि इज़त कंदा हुआ। असां सम्झो त शायदि हिन जी इज़त जेका असां घटाईंदासीं, बचनि खे जेको आहे सो बच कईसीं त हीउ केरु हूंदो आहे तव्हांखे चवण वारो, तव्हां पाण ख़ुदि मुख़्तार आहियो। अॼु हो जे नथो चई सघे त अॼु माइट पंहिंजी औलाद खे बि चवण खां आरी आहे, ही औलाद पंहिंजे माइट जे साम्हूं बि थी वई। हिन खां अॻिते न करो। पूरे मुआशिरे में अॼु केतिरी बर्बादी आहे, अल्लाह जी बग़ावत सरेआम थी रही आहे, अल्लाह जूं हदूं टोड़ियूं पियूं वञनि। पर आहे को मुसलमाननि खे अहसासु, अॼु मुआशिरे में एतिरे क़दुरु बीमारियूं ऐं मुसीबतूं आहिनि, अल्लाह जा ॾमर आहिनि, अल्लाह जा अज़ाब आहिनि। फसलनि में बीमारी आहे, माल में बीमारी आहे, घर में इंसाननि में बीमारी आहे, बचड़नि में बीमारी आहे। हर शइ जेका असांजी जेका सही न आहे, रोज़ी में बरकत न आहे, औलाद में जेका उहा ताज़ीम न आहे, इज़त लफ़्ज़ न आहे। सबबु छा आहे? असांजा अमल आहिनि। असांजे ज़िम्मे जेको कमु लॻायो वियो हो उहो कमु असां न कयो। असां सम्झोसीं त शायदि असीं जेको आहे इहो कमु न कंदासीं त नुक़सानु शायदि ॿिए कंहिंजो थींदो। पर दोस्तो, जे इहो कमु कंदासीं त फ़ाइदो असांजो थींदो, जे न कंदासीं त नुक़सान बि कंहिंजो थींदो। ॻाल्हायो, नुक़सानु कंहिंजो थींदो। इहो कंदासीं त फ़ाइदो बि असांजो आहे, जे न कंदासीं त नुक़सान बि असांजो आहे। असां पंहिंजे हथनि सां पंहिंजो नुक़सानु कयो आहे। इन खां अॻिते हलो, असांजे हुक्मराननि जे मथां का ज़िमेदारियूं हुयूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन जे नाले फरमायो हुयो, अल्लज़ीना इम्मक्कन्नाहुम फिल अर्ज़ अक़ामुस सलात व आतवुज़ ज़कात। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, दुनिया में जिन खे आऊं हुकूमत ॾींदो आहियां, ज़मीन में कंहिं जॻह ते हिननि खे हुकूमत ॾींदो आहियां, त हिननि जे मथां इहा ज़िमेदारी आहे त ही नमाज़ जो निज़ाम क़ाइमु कनि, नमाज़ जो हुकुम ॾियनि, नमाज़ क़ाइमु कराइनि ऐं ज़कात जो निज़ाम ठाहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा ज़िमेदारी लॻाई हुई ऐं हिन जे मथां ज़िमेदारी लॻाई हुई त लतअमुरुन बिल मारूफ़ वला तनहवुन अनिल मुनकर। नेकी जो हुकुम कनि ऐं बुराई खां रोके। हिननि बि इहो कमु न कयो। हिननि ॾिठो त शायदि इहा असांजी ज़िमेदारी न आहे, चयो फलाणे मौलवी जी ज़िमेदारी आहे, फलाणी जमात जी ज़िमेदारी आहे, फलाणे जी ज़िमेदारी आहे। पंहिंजी ज़िमेदारी न सम्झूं, हुक्मराननि पंहिंजी ज़िमेदारी न सम्झी। अॼु उहे हुक्मरान परेशान आहिनि। उन्हनि हुक्मराननि जी इज़त अॼु महफ़ूज़ न आहे, उन्हनि हुक्मराननि जी कुर्सियूं अॼु महफ़ूज़ न आहिनि। जी अल्लाह जे चवणु कनि हा, जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिननि खे दुनिया में हुकूमत अता कई हुई, ही अल्लाह जी हुक्मरानी दुनिया में क़ाइमु कनि हा। अॼु हिननि खे हे ॾींहं ॾिसणा कोन पवनि हा जेके अॼु हिननि जे साम्हूं आहिनि। हर वक़्तु हिननि खे हिकिड़ो ख़ौफ़ आहे त को हितां लश्कर उथंदो
ही असांखे लताड़े वेंदो, पोइ हितां लश्कर उथंदो, ही असांजी हुकूमत जो ख़ात्मो करे वेंदो। ऐं मुआशिरे में एतिरी त बदअमनी थी चुकी आहे कि माण्हू घरों न करे थो त उनखे इहा ख़बर न आहे त ख़ैर सां वापसि घर मोटी ईंदुसि या रस्ते में किथे मारिजी वेंदुसि। न मारण वारे खे ख़बर आहे त इन मरण वारे जो ॾोह छा आहे, न मरण वारे खे ख़बर आहे त मूंखे कहिड़े ॾोह में मारियो वियो आहे। अॼु इहे ॾींहं बि असांखे ॾिसणा पिया। उन खां अॻिते हलो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुस्लमान उम्मत जी ज़िम्मेदारी लॻाई हुई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तिजारत जे तौर ते इन्हनि खे ॿुधायो हुयो त या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ऐं ईमान वारो, छा तव्हांखे मां न ॾसां उहो तिजारत जंहिंसां तव्हां ॾुखो ईंदड़ अज़ाबनि खां बची वञो। तुमिनून बिल्लाहि व रसूलिही व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअमवालिकुम व अनफुसिकुम। अल्लाह ऐं उनजे रसूल ते ईमान आणियो ऐं अल्लाह जे रस्ते में जिहाद करियो। माण्हू चवंदा त हाणे हिन जो वक़्तु न आहे, हाणे ही फिलाणे जी ज़िम्मेदारी आहे, फिलाणे जी ज़िम्मेवारी आहे, पर रब तो फरमाए ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। जे मूं ते ईमान अथव त पोइ मां तव्हांखे ॿुधायां पियो त इहो तव्हांजे लाइ बहितर आहे। जे तव्हां ॼाणो था, जे तव्हां इल्मु रखो था त इहा ई तव्हांजी ज़िम्मेदारी आहे ऐं इहो ई तव्हांजे अमन जो ज़ामन आहे, इहो ई तव्हांजे मुआशरती तरक़ी जो ज़ामन आहे, इहो ई तव्हांजे मुल्कनि जे इस्तेहकाम जो ज़ामन आहे। जे इहो न कंदो न अंदरूनी इस्तेहकाम मिली सघे थो, न बैरूनी इस्तेहकाम मिली सघे थो। के अंदरां जथा उथंदा, लश्कर उथंदा जेके तव्हांजी हुकूमत खे लोॾे छॾींदा, ऐं के ॿाहिरां उथंदा जेके तव्हां ते हमला कंदा, पोइ तव्हां ॿिए यारो मददगार थी वेंदो। मुसलमाननि इहो कमु बि छॾे ॾिनो। मुसलमाननि जे मथां ज़िम्मेदारी हुई तव्हां जेको आहे सो इहो कमु कजो। दुनिया में अल्लाह जी बग़ावत जेके कनि हुननि खे झलिजो, उन्हनि खे रोकिजो, ज़ुबान सां रोकण जी उन्हनि खे कोशिशि कजो। जे ज़ुबान सां जे न रोकजनि त पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त दावत जो ॿियो हिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए असांखे ॿुधायो। अल्लाह जे पैगंबर पहिरियां दावत ॾिनी, दावत ॾींदे रहिया, दावत ॾींदे रहिया, माण्हू ॾिखोईंदे रहिया, माण्हू सताईंदे रहिया। पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त इजाज़त ॾेई छॾी। दावत जो ॿियो हिसो जेको आहे उहो जिहाद जो नालो आहे, जिन खे अॼु दुनिया वारनि दहशतगर्दी चयो आहे। हू यहूदी ईसाई त चवनि त ही दहशतगर्दी आहे, हिंदू मुशरिक त चवनि त दहशतगर्दी आहे, पर जॾहिं मुसलमान बि सम्झनि था त शायदि इहा दहशतगर्दी आहे त पोइ छा हिननि जो ईमान आहे त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं चढ़ाई कई हुई, जॾहिं मक्का खे फतह कयो हो, जॾहिं जेको आहे सो पंहिंजा लश्कर चाढ़िया हुआ, कॾहिं तबूक जे लश्कर चाढ़िया हुआ, कॾहिं फतह मक्का जे लाइ लश्कर चाढ़िया हुआ, कॾहिं कैसर ऐं किसरा जे पासे लश्कर चाढ़िया हुआ। छा इहा दहशतगर्दी हुई कि अल्लाह जे पैगंबर अमन ख़ातिर इहो कमु कयो हुयो त पोइ मुसलमानो अमन ख़ातिर तव्हांखे इहो कमु करणा पवंदा। जेसि ताईं इहे कमु कंदा रहंदो अमन तव्हांखे मिलंदो, इज़त तव्हांखे दुनिया में मिलंदी, मईशत तव्हांजी बहाल हूंदी, मुआशिरो तव्हांजो पुरअमन हूंदो। जे इहो कमु छॾे ॾींदो त पोइ बीमारियूं एतिरियूं थी पवंदियूं, पोइ ॾमर अल्लाह जा अज़ाब कॾहिं बीमारी जी शक्ल में हूंदा, कॾहिं महांगाई जी शक्ल में हूंदा, कॾहिं बदअमनी जी शक्ल में हूंदा, कॾहिं बद हुक्मरान जी शक्ल में हूंदा, ऐं कॾहिं दुश्मन जे हमले जी शक्ल में हूंदा। पोइ तव्हांजे साम्हूं मुसलमान जेके आहिनि से कुसबा, मुसलमाननि जा बचड़ा जेके हुननि खे कुठो वेंदो, मुसलमाननि जो रत वहायो वेंदो, ख़बरूं तव्हांखे मिलंदियूं पर करे कुझु न सघंदो। इहे अज़ाब तव्हांजे मथां मुसलत थिए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा तिजारत ॿुधाई मुसलमाननि खे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सॾण जो केॾो प्यारो तरीक़ो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू। इहे या अय्युहल्लज़ीना आमनू जो सीगो अहिड़ो आहे न इन में ज़माने जी क़ैद आहे, न इलाइक़े जी क़ैद आहे, न क़ौम क़बीले जी क़ैद आहे। पहिरीं मुसलमान खां वठी करे आख़िरी अचण वारे मुसलमान ताईं जेके बि आहिनि, अल्लाह जो क़ुर उनखे सॾे थो ऐं ईमान वारो ऐं उहे माण्हू जेके ईमान जी दावा करण वारा आहियो, अचो त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। तव्हां तिजारत जा शौक़ीन आहियो, के वापार कनि था, माल जो वापार कनि था, के फसलनि जो वापार कनि था, के वरी जेके केमिकल जो वापार कनि था, के अंदरूनी वापारी आहिनि, के जेको इंपोर्ट करण वारा बैरूनी वापारी आहिनि, के ॿाहिरों ख़रीद करे मुल्क में अची खपाइनि था, को मुल्क मां हासिल करे ॿाहिरि वञी खपाइनि था। हे दुनिया में तिजारतूं आहिनि जेके तव्हां कंदा आहियो, पर रब तो फरमाए जेको ख़ालिक आहे, हर इंसान जो ख़ालिक मालिक आहे, उहो तो फरमाए त छा मां तव्हांखे अहिड़ी तिजारत न ॾसां जेका तव्हांखे दर्दनाक ॾुखो ईंदड़ अज़ाबनि खां बचाए। या अल्लाह ॿुधाए असांखे उहा तिजारत कहिड़ी आहे। त रब तो फरमाए तुमिनून बिल्लाहि व रसूली, अल्लाह उन जे रसूल ते ईमान आण, व तुजाहिदून फी सबीलिल्लाह, पोइ अल्लाह जे रस्ते में जिहाद कर। अॼु मुसलमान खे नमाज समझ में अचे थी, रोज़ो समझ में अचे थो, ज़कात बि थोरी घणी समझ में अचे थी, हूअं त न पर थोरी घणी समझ में अचे थी। चलो माण्हू कुझु न कुझु ॾींदो,
पर छा ख्याल है त मुआशरे में जिहाद समझ में अचे थो? असांजे मुआशरे में जिहाद का समझ में अचे थी? न हुक्मराननि खे समझ आई, न आवाम खे समझ आई। हुक्मराननि भी चयो दहशतगर्दी आहे, आवाम भी चयो दहशतगर्दी आहे। जेको अल्लाह क़ुरान में ॿुधाए उन खे चवनि दहशतगर्दी आहे, पोइ असांजो ईमान किथे? जेको अल्लाह जो पैगंबर मदनी जिंदगी में सारी जिंदगी करे उहो जे माण्हुनि जे चवण ते असीं चऊं दहशतगर्दी आहे, त पोइ मुंहिंजो ईमान किथे आहे? रब त फरमाए थो तुमिनून बिल्लाहि व रसूलिहि, पहिरीं अल्लाह ते ईमान आण, अल्लाह जे रसूल ते ईमान आण। तोखे इहो यकीन हुजे त रब जेको बि चवे थो, रब जो चवण मुंहिंजी मुहबत में आहे। रब मूंसां दुश्मनी कोन थो करे, रब मूंखे माराइण कोन थो चाहे, रब त मूंखे बचाइण चाहे थो। रब खां वधीक मूंसां को मुहबत करण वारो थी सघे थो? न मुंहिंजो पीउ, न मुंहिंजी माउ, न मुंहिंजो भाउ, न मुंहिंजो अज़ीज़, न अकारब, केर बि रब खां वधीक मूंसां मुहबत करण वारो कोन्हे। बल्कि सारी दुनिया जी मुहबतूं गॾु कजनि, अल्लाह जी मुहबत जे मुक़ाबले में कहिड़ो हिसो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिशकात शरीफ में इहा हदीस मौजूद आहे। सहाबी आहे हिकिड़ो, मदीने जे ॿाहिरों वेठो आहे, ॻोठ मां अचे थो। अचनि पिया हाणे ही दीन सिखण लाइ उतां ईंदा हुआ, सहाबा सभई ईंदा हुआ दीन सिखण लाइ। जेको माल जो पोरायो हूंदो हो, माल जो धनार हूंदो हुयो, त ॿ ॼणा थी करे चवंदो हो, हिकिड़ो चवंदो हो अॼु तूं माल चार, मां दीन सिखी थो अचां, जेको उतां सबक़ मिलंदो मां तोखे बि अची पढ़ाईंदुसि। वरी सुबुह जो तूं वञे, तूं सिखी अचे, मूंखे बि अची पढ़ाइजे, मां पाल संभाले। इहा हुननि जी ज़िमेदारी हूंदी हुई, उन्हनि जी मुहबत हूंदी हुई दीन सां। हाणे अचे पियो मस्जिद नबवी ॾे, रस्ते में ॾिठई त के पखी जा बचा पिया आहिनि। असांखे तितर जा बचा ॾाढा वणंदा आहिनि, बटेर जा बचा हुजे ॾाढा वणंदा आहिनि, केॾा ख़ूबसूरत सुहिणा लॻंदा आहिनि नंढा नंढा बचा। हिन नंढा नंढा बचा ॾिठा, माउ हुननि जी उॾरी वई, हिन खणी झोली में विधा। हाणे उहा माउ हुननि जी आई, हिन जे मथे तां भांगड़ा पाइण लॻी, रड़ियूं करण लॻी। चए थो मूं ॾिठो त ॾिसां त सही हिन माउ खे मुहबत केतिरी आहे। झोली जो मुंहुं खोलियमि त हू सिधी हली आई बचनि जी मुहबत में। झोली बंदि करे ईअं ई हलियो आयो, अची करे मदीने में मस्जिद नबी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं खोले। सहाबा पुछियो छा आहे? चए थो सब्र करियो, मसलो सम्झणु चाहियां थो, तव्हांखे बि सम्झाइणु चाहियां थो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सुवाल करे थो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु जेको मां ही मुहबत ॾिठी आहे, हिकिड़ी माउ जी पंहिंजे बच्चनि सां मुहबत, छा काइनात में अहिड़ी मुहबत बि का थी सघे थी? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हुन सहाबी खे ऐं ॿिया जेके बि वेठल हुया, ऐं जेसि ताईं इहा हदीस ॿुधण वारा ॿुधाइण वारा मौजूद हूंदा, हर हिक खे इहो मसलो सम्झाए छॾियो। अल्लाह जे पैगंबर फरमायो, ऐं मुंहिंजा सहाबियो, तव्हां छा था सम्झो त ही मुहबत जो आख़िरी दंग आहे? पर यादि रखो, सारी दुनिया में जेका बि मुहबत आहे, माँ जी मोहब्बत हुजे, पीउ जी मोहब्बत हुजे, भाउ जी मोहब्बत हुजे, भेण जी मोहब्बत हुजे, घर वारे जी मोहब्बत हुजे, घरवारी जी मोहब्बत हुजे, हू मिट माइट जी अज़ीज़ जी मोहब्बत हुजे, यारनि दोस्तनि जी मोहब्बत हुजे, ही जेके बि मोहब्बतूं पूरी काइनात में, सिर्फ़ इंसाननि में न, इंसाननि में, हैवाननि में, पखियुनि में, जेके बि इंसान दुनिया में मखलूकात मौजूद आहिनि, सारी मखलूकात में जेका भी मोहब्बत है, अल्लाह जी मोहब्बत जो 17वां हिस्सो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहब्बत के खलकियो, मोहब्बत के पैदा कई, उन्हीं का पोइ उन जो वंडियूं करे छॾी, 70 वंडियूं करे, एक वंडी जेका पूरी दुनिया की मखलूकात में तक़सीम करे छॾी। पूरी दुनिया की मोहब्बत एक पासे, अल्लाह की मोहब्बत पूरी दुनिया की मोहब्बत का 69 हिस्सा वधीक है। छा एतरी मोहब्बत करण वारो रब जेको आहे, जे जिहाद जो हुक्म दे तो छा असीं समझूं रब नऊज़ु बिल्लाह असांखे मराइण तो चाहे? यही दहशतगर्दी आहे जंहिंजो हुक्म रब कुरान में दे ऐं जंहिंजो तरीक़ो नबी सिखारे, ऐं जेके दुनिया में जारी सहाबा जी जमात करे उन्हीं के दहशतगर्दी चवण, वो दुनिया में तबाही के सदर ना आहे। तो ॿियो छा आहे? अॼु जेका दुनिया में तबाही आहे, अॼु जे असीं ॿुधूं पिया फिलाणे मुल्क में एतिरा जेके माण्हू कुसिजी विया, एतिरियूं औरतूं जेके हुननि जूं इज़तूं बर्बाद थी वयूं,
एतिरा नंढड़ा ॿार जेके से भुख ते मरी विया, उञ ते मरी विया, हुननि जा टुकड़ा थी विया, हुननि खे तबाह कयो हुयो, हुननि जो मुल्क, हुननि जा घर सभई ढाहे छॾियऊं, मिलिया मेट करे छॾियऊं। इन्ही खां वॾो अज़ाब ॿियो कहिड़ो थींदो जे कंहिंखे ख़बर पवे तुंहिंजे ख़ानदान जा फिलाणा बि मारे छॾिया, फिलाणा बि मारे छॾिया, तुंहिंजो ॻोठ बि ढाहे छॾियऊं, तुंहिंजे फिलाणे जो ॻोठ बि ढाहे छॾियऊं। जे असां सम्झूं त मुसलमान पाण में भाउ आहियूं त पोइ असांखे ख़बर पवंदी शाम में तबाही थिए त मुसलमाननि जी तबाही आहे, जे इराक़ में तबाही थिए त मुसलमाननि जी तबाही आहे, जे फ़लस्तीन में तबाही थिए त मुसलमाननि जी तबाही आहे, जे बर्मा अराकान में तबाही थिए त मुसलमाननि जी तबाही आहे, जे शीशान में तबाही थिए त मुसलमाननि जी तबाही आहे, जे कश्मीर अफ़गान में तबाही थिए त मुसलमाननि जी तबाही आहे। ओ यारो, जे असां मुसलमाननि जे दर्द खे महसूस कयूं त पोइ रब हिन अज़ाब खां असांखे बचाइण चाहे थो, तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम, हिन ॾुखो ईंदड़ अज़ाब खां बचाइण चाहियां थो त तव्हांखे इहे ख़बरूं न मिलंदियूं त फिलाणी जॻह ते एतिरा मारिजी विया, एतिरा कुसिजी विया, पर अॻियां हथु खणण वारो केरु न हो, पर जे हिकिड़ो बि हूंदो त हुनजो बदिलो वठंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे ॿारनि सां मुहबत करे थो ऐं ॿारनि खे बचाइण चाहे थो, ॿारनि खे दुनिया में अज़ाबनि खां बचाइण चाहे थो, ॿारनि जी मईशत खे मज़बूत ॾिसणु चाहे थो, ॿारनि खे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे मञण वारनि मुसलमाननि खे रब हाकिम ॾिसणु चाहे थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा जेका हाकिमियत आहे हे त मुसलमाननि जे लाइ पैदा कई आहे, पर मुसलमान हाकिम थियण लाइ तयारु कोन आहिनि। न त हे हुकूमतूं जेके हे मुसलमाननि जी विरासत आहे, इहा मुंहिंजी ॻाल्हि न आहे। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेका पहिरीं दावत ॾिनी कोहे सफ़ा ते बि करे, उहा दावत कहिड़ी? अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, ऐ इंसानो ला इलाहा इल्लल्लाह चओ। ला इलाहा इल्लल्लाह चवण खां पोइ अल्लाह ते ईमान, अल्लाह जे रसूल ते ईमान, पोइ अल्लाह जो चवण, नबी जो करे ॾेखारण, इन ते अमल करियो, पोइ छा थींदो? तुफ़्लिहू, कामयाब थी वेंदो। तमलिकुल अरब वल अजम, पोइ अरब में या अजम में तव्हां जूं हुकूमतूं हूंदियूं, हर पासे तव्हांखे हुकूमत मिलंदी, तव्हांजे साम्हूं ॿियो को हुक्मरान कोन हूंदो। ही मुसलमाननि जी नाअहली आहे, मुसलमाननि उहे कम न कया जिन्हनि कमनि लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोकिलियो हुयो, तॾहिं अॼु हाकिम हिननि ते ॿिया थी विया। हे असांजा त वीचारा आरज़ी हुक्मरान आहिनि, तव्हां ॾिसो कोन पिया, रोज़ भॼंदा पिया वञनि, डुकंदा पिया वञनि, कॾहिं कंहिंजे अॻियां पिया आहिनि, कॾहिं कंहिंखे चवनि था हाय मुंहिंजी मईशत बर्बाद आहे, मूंखे कुझु पैसा ॾे त पंहिंजी मईशत खे सवारिया, कॾहिं वञी उन्हनि खे सुवाल कनि था, जेके ज़ालिम कातिल आहिनि उन्हनि खे चवनि था असांजा बच्चा कुसिजी विया, हिननि जी तोखे पारत आहे, हिननि खे बचाए, ऐं हो चवनि था हा हा जंगबंदी करायूं था। पोइ वरी जेके ख़ुशि थियनि था, चवनि था ॾिठा जंगबंदी कराए छॾी, हे जंगबंदी तव्हांजो मसइलो न आहे, असल मसइलो तव्हांजो छा आहे? तव्हां उहो सबक़ पढ़ो जेको अल्लाह हुकम ॾिनो आहे, जेको रसूलुल्लाह करे ॾेखारियो। उहो सबक़ पढ़ंदो त पोइ कंहिंखे मिनत करणी कोन पवंदी त जंगबंदी करियो, पोइ हे पाणे अच्छा झंडा चाढ़ींदा, चवंदा हाय बसि असांजी बसि थी वई। हिकिड़ो ॾींहुं तव्हां कयो कमु 10 मई ते, यादि अथव? 6 कलाकनि में जे दुनिया जा वसाइल जमा कया, तव्हां छा था सम्झो त हिकिड़ो हिंदुस्तान हुयो, इंडिया हुयो अकेलो? अमेरिका हिन जी पुठी ते, इसराइल जी हिन जी पुठी ते, फ्रांस हिन जी पुठी ते, बर्तानिया हिन जी पुठी ते, जेके बि दुनिया जा काफ़र, ईसाई, यहूदी, मुनाफ़िक़ सभु हिन सां गॾु हुया। 6 कलाक तव्हां सिर्फ़ु उहो कमु कयो जेको अल्लाह हुकुम ॾिनो आहे ऐं अल्लाह जे रसूल करे ॾेखारियो आहे। तव्हांजे 6 कलाक कमु करण सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजी इज़त केतिरी वधाई। साम्हूं अच्छा झंडा चढ़ी विया, जेके चवंदा हा असां वटि जेके से वॾा राफेल आहिनि, असांखे फिलाणो आहे, असांखे फिलाणो आहे, अच्छा झंडा चाढ़ण ते मजबूर, बाहूं मथे थी वयूं, हाय घोड़ा असांखे बचायो। अल्लाह इहो ई थो फरमाए त हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। मोमिनो, तिजारत करणु चाहियो था त अचो मूंखां सिखो, तव्हांखे तिजारत सेखारिया थो। अल्लाह ऐं हुन जे रसूल ते ईमान आणियो, पोइ जिहाद करियो, पंहिंजे माल सां बि पंहिंजी जान सां बि जिहाद करियो। इहो ई तव्हांजे लाइ बहितर आहे जे तव्हां ॼाण रखो था, इन्ही में कामयाबी अथव।
अज भी जे मुसलमान अल्लाह जो कसम इन कम के शुरू करे छॾी इहो सबक पढ़ण। तव्हां ॾिसो मुसलमाननि जी इज़त एतिरी ख़राब थी चुकी, पासपोर्ट जेको सो आख़िरी नंबर ते वञी पए थो हो। जेके बि मुसलमान ॿाहिरि मुल्क खां वेंदा हुआ चवंदा हुआ त असांखे जेको सो हर माण्हू ॾिसे थो त सम्झे थो त हीउ को पिनण आयो हूंदो, हीउ पेनो हूंदो, असांजी का इज़त न आहे। हिकु दफ़े जिहाद करण सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहो मौजो ॾेखारियो। अॼु जेको आहे सो तव्हांजा ॿाहिरि जे माण्हू वेठल हुजनि, के रिश्तेदार मिट माइट हुजनि, उन्हनि खां पुछो त 10 मई खां अॻु में जेका इज़त हुई अॼु बि उहा ई इज़त आहे या इज़त में वाधारो आयो आहे? थलो ॾिजो था त हिननि वटि साईं वसाइल घणा आहिनि, हिननि जी टेक्नोलॉजी आहे, हे बि असांखे ॾेखारण लाइ चवनि था। हा हा तव्हांजे रोडनि ते गाॾियूं हलनि थियूं, असां हुननि जा नंबर बि ख़बर आहे असांखे। तव्हांजे चुल्ह ते जेका हिसा डेगची चढ़ी पई आहे उन में छा चाढ़ियो आहे असांखे इहा बि ख़बर आहे। इहा जे तव्हांखे ख़बर हुजे हा त पोइ तव्हां पंहिंजा यरगमाली जेके अॼु मिनथूं करे जेको आहिनि मुआहिदा करे छॾायो था, इन्हनि खे पाण न चढ़ायो वञो आहे। सारी दुनिया जो बारूद तव्हां वसाए छॾियो, पर उहे यरगमाली इन्हनि खे मिलिया? उहे केॾी त मिनत करे छॾाइणा पिया, ईअं त कोन छो था। केॾी जहिड़ा केॾी त ठहियो, लाश बि खणी त न सघिया। ये अल्लाह रब्बुल इज़्ज़त नज़ारा ॾेखारे थो। पोइ रब जो क़ुर असांखे सॾे थो हल अदुल्लुकुम, अॼु तव्हांखे छा थी वियो आहे? मूंखां नथा सिखो तिजारत, ऐं तव्हांजी रहनुमाई थो करियां, अहिड़ी तिजारत तव्हांखे सेखारियां थो। तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम, दुनिया में जेके ॾुख ईंदड़ अज़ाब आहिनि सभिनि खां बची वेंदो। मुआशी अज़ाब खां, मुआशरती अज़ाब खां, बीमारी वारे अज़ाब खां, महांगाई वारे अज़ाब खां, बदअमनी वारे ऐं जेको आहे सो बद हुक्मराननि वारे अज़ाब खां, हर क़िस्म जे अज़ाब खां तव्हांखे निजात मिली वेंदी। पर कॾहिं जॾहिं उहो मुंहिंजो चवणु कंदो, जेको कमु मां चवां थो उहो कंदो। अल्लाहु अकबर। पर मुंहिंजो मसलो आहे त मूंखे सम्झ में अचे थी शायदि दुनिया बर्बाद थी वञे, जो उन खां पोइ जेके उम्रे जी तौफ़ीक़ मिले थी या हज जी तौफ़ीक़ मिले थी, हिकु भेरा या ॿ भेरा वञे थो त हू सम्झे थो त आऊं जेको आहे छूणी ॾियो वेठो आहियां, आसमान मुंहिंजे मथां बीठो आहे, या मां न हुजां त हीउ आसमान किरी पवे। मां त आख़िरी ज़माने जो मुसलमान आहियां, हिते त रबी जे ज़माने जो मुसलमान आहे, सहाबी रसूल आहे, जिन खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त गारंटी ॾिनी आहे त रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, जिन खे अल्लाह जो क़ुर चए थो त हे अल्लाह ते राज़ी आहिनि, अल्लाह हिननि ते राज़ी आहे। हुननि मां हिकिड़ो अचे थो ख़सासिया जो नालो आहे, सहाबी रसूल अचे थो, अची करे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेहे थो। मां त ईअं उमिरो करे वापसि थो अचां, नबी जो जेको आहे सो इबादत जी जॻह ॾिसी थो अचां, उहो जेको आहे सो नबी जो आख़िरी घर ॾिसी थो अचां, ऐं मां आकरो थी थो वञां, साईं मां ॾिसी आयो, अल्लाह जो घर बि ॾिसी आयो, नबी जो घर बि ॾिसी आयो। इहो नबी जे साम्हूं वेठो आहे, ऐं वेठो कहिड़ी ग़र्ज़ सां आहे, सिखण थो चाहे त दुनिया या आख़िरत जी कामयाबी कहिड़ी शइ में आहे। आयो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पैगंबर अलैहि सलातो वसलाम जो हथ जेको आहे सो पंहिंजे हथड़नि में माटे चवे थो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत में वञणु चाहियां थो, मूंखे के अमल ते ॿुधायो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सभिनि खां पहिरीं ईमान आण अल्लाह ते ऐं मूं ते, अल्लाह ते ईमान आण ऐं मूं ते ईमान आण, तो मेनू न बिल्लाही व रसूली, अल्लाह ते ईमान आण ऐं मूं ते ईमान आण। ॿिए नंबर ते नमाज क़ाइमु कर, टे नंबर ते अल्लाह माल ॾे ज़कात ॾिजे, चौथे नंबर ते रमज़ान अचे त रोज़ा रखिजे, पंजे नंबर ते अल्लाह सफ़र जो सामान ॾे त हज कजे, छह नंबर ते जॾहिं बि ज़रूरत पवे सॾु थिए जिहाद ते न करजांइ, जिहाद ते न करजांइ। मां बि उम्मती आहियां उन नबी जो, चवणु लॻो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां 6 कम ॿुधाया आहिनि, 4 कंदुसि, 2 कम जेके आहिनि से हिननि जी गारंटी कोन्हे, 2 कम जेके आहिनि हिननि जी गारंटी कोन्हे। हिकिड़ो ज़कात ॾियण जी गारंटी कोन्हे, छो त मुंहिंजा 2-3 उठ आहिनि, इन्हनि मां बि ज़कात ॾींदुमि त इहे खुटी वेंदा। ऐं ॿिए नंबर ते जिहाद मूंखां न थींदो, छो त अल्लाह जो फरमान आहे त जेको जिहाद में वियो पुठी ॾेई भॻो, फबाउ बिग़ज़बिन मिन अल्लाह, इहो अल्लाह जो ग़ज़ब खणी मोटींदो। मूंखे पाण ते भरोसो न आहे, ईअं न थिए त मां उतां भाड़ियो थी भॼां वापसि ऐं अल्लाह जो ग़ज़ब मूं ते अची वञे। इन जो इहो चवणु आऊं त कुझु बि न करियां तॾहिं बि पको मोमिन आहियां, जन्नत जो पको वारिस आहियां, मूंखे केरु जन्नत मां झले।
पर ही सहाबी रसूल है, हिन जो यो चवण तब कम दुखिया था लगन, ज़कात जो ऐं जिहाद जो। अल्लाह जे पैगंबर हथ छड़ाए वरतो ऐं फरमायो खसासिया ला सदाकता वला जिहादा फबिमा तदखुलुल जन्ना, न तू सदको कंदे ज़कात ॾींदे न तू जिहाद कंदे पोइ जन्नत में कीअं दाख़िल थींदे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त ही फरमान आहे। ऐं मुंहिंजी तबीयत छा आहे, मां जिहाद कयां बि नथो, जिहाद ते वञण बि कोन थो चाहियां, जिहाद वारनि खे जेको आहे सो चंदो ॾियण बि कोन थो चाहियां, पर मुंहिंजी इहा बि तबीयत न आहे। मां त चवां थो त जिहाद वारनि खे अखियुनि सां न ॾिसां, ही जॾहिं अचनि तॾहिं मां उथी हलियो वञा, हिननि जी ॻाल्हि बि कॾहिं न ॿुधां। अड़े हिननि जी पंहिंजी ॻाल्हि न आहे, हिकु जिहाद बयानु कनि था, अल्लाह जे क़ुर मां कनि था, जिहाद बयानु कनि था, नबी जे फरमान मां कनि था, जिहाद बयानु कनि था त सहाबा जी सीरत मां बयानु कनि था। अल्लाह क़ुर में फरमायो जिहाद करणो आहे, अल्लाह जे नबी जिहाद कयो आहे, सहाबा खे सेखारियो आहे, सहाबा जिहाद कयो आहे। जेसि ताईं मुसलमान जिहाद कंदे रहिया तेसि ताईं मुसलमान जाॾे वेंदा हुआ तॾा वेड़ करे छॾींदा, हर पासे मुसलमाननि खे कामयाबियूं मिलंदियूं हुयूं। पोइ मुसलमाननि जिहाद छॾे ॾिनो, पोइ मुसलमाननि खां उहे हुक्मरानियूं खसिजी वयूं, पोइ मुसलमान ग़ुलामी में अची विया, पोइ मुसलमाननि ते इहे जेके से अज़ाब, इहे अल्लाह जा ॾंबर मरिजी विया। हाणे न हिननि जी मईशत बहाल थिए थी, न हिननि जो मुआशरे जो अमन बहाल थिए। पिन पिना लगी पई आहे, केॾे वञनि था त साईं थोरो असां सां टेको करियो त कुझु अमन थी वञे, वरी ॿिए वञनि त साईं कुझु रुपया असांखे ॾियो त असीं पंहिंजी मईशत खे कुझु करियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुयो, तव्हां चवंदो त साईं तव्हां तॾहिं जूं ॻाल्हियूं पिया करियो, साहिबा जे दौर जूं, अॼु दौर ॿियो आहे। अल्लाह जे पैगंबर अलैहि सलातो वसलाम फरमायो बुइस्तु बैन यदाई साअति बिस्सैफ, मूंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोकिलियो आहे क़यामत ताईं तलवार ॾेई करे। छा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तलवार जेका वई क़यामत अची वई या क़यामत अञा पोइ ते आहे? छा मतिलब त अल्लाह जे पैगंबर जी तलवार जेका है अबू बकर जे हथ में आई हुन हलाई, उमर जे हथ में आई हुन हलाई, अली उस्मान जे हथ में आई हुन हलाई, जेको सो अली जे हथ में आई, मुआविया जे हथ में आई। जेसि ताईं हूअ तलवार हलंदी रही, इज्जत मिलंदी रही। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेकनि से ग़लबा अता कया, हुक्मरानियूं ॾिनियूं, जॾहिं उहो तलवार बीह रही असां चयोसीं न साईं हाणे जिहाद जी ज़रूरत न आहे, त पोइ हुक्मरानियूं बि असांखां खसिजी वयूं, हर शइ असांखां वई हली, अॼु असांजी मईशत बि मज़बूत न आहे। अल्लाह जे पैगंबर इन खां अॻिते छा फरमायो, फरमायो त क़यामत ताईं मूंखे तलवार ॾेई करे मोकिलियो आहे। सॼी ज़िंदगी जे तलवार हलाइणो आहे, ॿनी वारो केरु कंदो, दुकानदारी केरु कंदो, मज़ूरी केरु कंदो, सो साईं पोइ खाईंदासीं किथे? अल्लाह जे पैगंबर हथ में नेज़ो हुयो, ईअं नेज़ो मथे खणी करे फरमायो जो एला रिज़्क़ी तहत ज़िल्ल रुमही, मुंहिंजो रिज़्क़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन मुंहिंजे नेज़े जी जेको आहे सो चोंब जे हेठां रखी छॾियो आहे। मुंहिंजे रिज़्क़ मां मुराद उम्मत जो रिज़्क़ हिन नेज़े जी चोंब जे हेठां आहे। ऐं अॻियां छा फरमायो, वजुइल ज़िल्लतु वस्सग़ारु अला मन ख़ालफ़ अमरी, ऐं यादि रखो जेके मुंहिंजे हुक्म जी, हिन हुक्म जी, जिहाद जी, तलवार जी, हिन हुक्म जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, ख़ालफ़ अमरी, हिन हुक्म जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, जुइल ज़िल्लतु वस्सग़ार, ज़िल्लत रुसवाई हिन जो मुक़दर थी वेंदी। अॼु जेका ज़िल्लत आहे, अॼु जेका ग़ुलामी आहे, अॼु जेका पेना थिया आहियूं, अॼु जेका मईशत जा बहाली न पई थिए, मुआशरे में अमन न पियो अचे, सबबु इहो आहे त उहो अल्लाह जे पैगंबर जे हुक्म ख़िलाफ़ वर्ज़ी थिए पई। न हुक्मरान हिन कम लाइ तयारु आहिनि, न अवाम हिन कम लाइ तयारु आहिनि। असीं कोन था चऊं त जीअं हे जेको आहे सो अॼु जेके से जथा उथनि था, लश्कर उथनि था ऐं जेको आहे सो पंहिंजी हुकूमत सां जिहाद कनि था, हिन जे लाइ असीं कोन आया आहियूं। असीं चऊं था पंहिंजे दिलि में जज़्बो पैदा करियो, इंशाअल्लाह उहो वक़्तु ईंदो, इंशाअल्लाह जिहाद जा रस्ता खुलंदा ऐं पूरी दुनिया जे काफ़रनि सां जिहाद थींदो। आस्ते आस्ते चई छॾियो भला इंशाअल्लाह, आस्ते आस्ते चओ भला, आस्ते आस्ते। मेन रोड आहे, शायदि को ॿुधी न वठे, अल्लाह जा बहानो भला अल्लाह जो क़ुर नबी जो फरमान ॿुधूं पिया, जिते कोई अहिड़ो लफ़्ज़ अचे जेको असां ॾाढा चओ इंशाअल्लाह कंदासीं, और जे अल्लाह मौक़ो ॾिनो त जिहाद कंदासीं, चओ इंशाअल्लाह।
पंहिंजनि सां न इंशाअल्लाह असली वारो जिहाद यहूदियनि सां थींदो, ईसाईनि सां थींदो। असांजा पंहिंजा जेके अॻिते बढ़ींदा इंशाअल्लाह हिननि खे प्यार मोहबत सां हटाईंदासीं। ऐं जेके न हटिया पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मां पुछंदासीं, पोइ अल्लाह जे पैगंबर जेको फरमायो हुयो त हिननि जो इलाजु छा आहे, पोइ हिननि जो उहो इलाजु थींदो। पर असल असांजो टारगेट जेको आहे सो यहूदी ईसाई ऐं मुशरिक हूंदा। चओ इंशाअल्लाह। कोई इन कम जे लाइ न जॾहिं असीं कमु कंदा आहियूं न पोइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त बरकत कंदो। कुझु वक़्तु अहिड़ो आयो विच में हुकूमत चयो असीं जिहाद बंदि थी वियो, असां बि चयोसीं छुटी जान भला हे लश्करी रोज़ असांजे मथां बीठा हूंदा। पर अल्लाह रब्बुल इज़्ज़त वरी एहसान कयो, जे वरी नालो बदिली करे ख़िदमत जे हवाले सां वरी ॿिया अची विया, हाणे वरी सियासत जे रूप में अची विया। अल्लाह रस्ता खोले छॾिया आहिनि। हाणे उन जगह ते मीनारे पाकिस्तान ते जंहिंखे पाकिस्तान ठहण खां अॻु में मिंटू पार्क जो नालो हुयो, जॾहिं पाकिस्तान जो क़याम ऐं अमन ज़रूरी हुयो तॾहिं जलसो हिते कयोसीं। मुसलमाननि मिंटू पार्क ते जलसो करे मुल्क जो पाकिस्तान जो क़याम कयो हुयो। अॼु इंशाअल्लाह इन मिंटू पार्क जंहिंजो नालो अॼु मीनारे पाकिस्तान आहे, हिते जलसो करे इस्तेहकाम पाकिस्तान जो ऐलान कंदासीं। इंशाअल्लाह पाकिस्तान खे इस्तेहकाम मिलंदो। हे दुनिया जेके से ही पंहिंजूं नापाक नज़रूं हटाए छॾे इंशाअल्लाह हिननि जूं नज़रूं हिते न टिकी सघंदियूं। हे जेके दोस्ती जा असांखे झांसा ॾियनि पिया, असां दोस्तनि खे बि सुञाणूं, असां दुश्मननि खे बि सुञाणूं। छो त मुसलमान ईमान वारो ॾाहो हूंदो आहे। अल्लाह जे फज़ल सां हिते ॾाहा मौजूदु आहिनि। हिते उहे माण्हू मौजूदु आहिनि जेके अखियुनि में अखियूं विझी काफ़र खे जेको आहे सो उन जे जेको आहे सो सलवार पोसाए था छॾनि। अल्लाह जे फज़ल सां हिननि सभिनि सां पलांद थींदा इंशाअल्लाह। इस्तेहकाम पाकिस्तान जो जलसो थींदो किथे? मीनारे पाकिस्तान ते 2 नवंबर ते। हलण लाइ तयारु आहियो? हलंदो? मीनारे पाकिस्तान से जलसो थी रहियो आहे, मुजाहिदीन जो जलसो थी रहियो आहे, मरकज़ी मुस्लिम लीग जो जलसो थी रहियो आहे। इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त कामयाबियूं ॾींदो। कल क़यामत पाकिस्तान इन्ही ग्राउंड मां थियो हो, हाणे इस्तेहकाम पाकिस्तान बि इते ई थींदो। तव्हां साथ ॾींदो इंशाअल्लाह? अल्लाह खां दुआ आहे अल्लाह असांखे सम्झण जी अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। त मोहतरम भाइरो, असल मसइलो इहो आहे जॾहिं पंहिंजी ज़िंदगी जे मक़सद खे सम्झंदासीं त पोइ असां कामयाबु थींदासीं, पोइ असांजी इज़त हूंदी। हीउ पंखो आहे, मां अक्सर मिसाल ॾींदो आहियां। पंखो आहे, हिन जो कमु छा आहे जी? हिन जो कमु आहे हवा ॾियणु। जे हीउ हवा ॾिए थो त असांखे बि भाए थो, असीं बि हिनखे सम्झूं था त हिन जी हिफ़ाज़त करणी आहे। भला जे हवा ॾियणु छॾे ॾिए त पोइ हिन जी साॻी इज़त रहंदी? अॼु जे मुसलमान जी इन करे इज़त न आहे त मुसलमान जो जेको असुल कमु हुयो दावत जो, ऐं जॾहिं दावत जे रास्ते में रुकावटूं अचनि उन रुकावटुनि खे हटाइण लाइ करे जिहाद जो जेसिताईं मुसलमाननि इहो कमु कयो, मुसलमाननि जी पूरी दुनिया में इज़त हुई। मुसलमाननि इहो कमु करे छॾे ॾिनो। अॼु मुसलमाननि जी इज़त जेका आहे सा पेरनि में रुली वई। इंशाअल्लाह वरी ॿीहर दावत जो कमु बि कंदासीं, जिहाद जो कमु बि कंदासीं। इंशाअल्लाह असीं उहो कमु कंदासीं जेको अल्लाह असांजे मथां रखियो आहे, ऐं अल्लाह उहो कमु कंदो जेको अल्लाह वाइदा कया आहिनि। इंशाअल्लाह अल्लाह पंहिंजे वाइदनि जे ख़िलाफ़ न कंदो आहे। इन्नल्लाह ला युख़्लिफ़ुल मिआद। सारी दुनिया वादा ख़िलाफ़ी करे सघे थी, पर अल्लाह वादा ख़िलाफ़ी कंदो? छा ख़्याल आहे? अल्लाह वादा ख़िलाफ़ी कंदो? कॾहिं बि न। अल्लाह पंहिंजा वादा पारींदो। इंशाअल्लाह जॾहिं असीं उहो कमु कंदासीं त पोइ अल्लाह जी विञायल इज़तूं असांखे वापसि अता करे छॾींदो। अल्लाह कंदो आहे अल्लाह सम्झण जी अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह वमा अलैया इल्लल बलाग।